नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे दारावाण मां ख़बर ॾींदा हलूं त सालिया पट वज़ीर अली महर, नवाब अली महर, अमीर हुसैन, रसूल बख्श महर ॿियनि चयो त असां नंढनि आबादगारनि सां बाअसर आबादगार ज़ुल्म करे रहिया आहिनि। चैनल खे वॾो बंडो ॾेई असांजो पाणी बंदि कयो वियो आहे। असां ग़रीब इरीगेशन ऑफिस में दरख़्वास्तूं ॾिनियूं पर को बि खड़तेल न निकितो आहे। जॾहिं त असां हाई कोर्ट सखर में केस पिणु दाख़िल कयो पर इरीगेशन अमलो बाअसर ज़मींदारनि सां बट बणियल आहे। जॾहिं त SDO जज जे साम्हूं ग़लत बयान रिकॉर्ड कराया आहिनि त चैनल खे बंडो न लॻल आहे। जॾहिं त को बि ऑफिसर अची ॾिसे त चैनल खे हाणे बि बंडो लॻल आहे। जॾहिं त आबादगार आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त असां नंढनि आबादगारनि सां इंसाफ़ करे चैनल खे लॻल बंडो ख़त्म कराए असांजे फसलनि खे पाणी पहुचाए फसलनि खे तबाह थियण खां बचायो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।